नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठो में ख़बर ॾींदा हलूं त 1.5 साल अॻु ठठो वेझो दरगाह ستيون ڀرسان चंगचي रक़शा पंहिंजे ज़मीन ते वيندڙ मकली जो रवासी बिरोही बिरादरी जे माण्हुनि ते हथियार बंदन सिम नाले ते गोलियूं हणी ॿिनि ॻोठाण रमज़ान बिरोही ऐं नूर मोहम्मद बिरोही खे मौके ते क़त्ल करण समेत रक़शा ड्राइवर मारो बिरोही खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। जिन जे क़त्ल तोड़े ज़ख़्मियुनि जी पोरेज जो केस ठठे थाणे ते इस्माइल बिरोही जी फरियाद ते जवाबदार रशीद बिरोही ऐं संदसि भाउ हाकिम वल्द सादिक बिरोही समेत 3 जवाबदारनि ते केस दाख़िल करायो वियो, पर ठठो पुलिस 1.5 साल बाद हिकु मुख्य जवाबदार रशीद बिरोही खे टंडो इलियार मां गिरफ़्तार करे ठठे थाणे ते लाकअप करण बाद ठठे जी अदालत मां पुलिस संदसि 3 ॾींहनि जो रिमांड हासिल करे क़त्ल केस जी नई सर जांच करे रही है। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी करे छॾियो। ठठो पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार ॾोहारी क़िस्म जे माण्हू आहिनि, जंहिं ते हाला, भिटशा, मटियारी समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते क़त्ल फुरनि जा केतिरा केस दाख़िल आहे। ठठे पुलिस मूजिब रहियल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो। होॾां मकली जे रवासी फरियाद इस्माइल बिरोही चयो आहे त ज़ालिमनि सां वॾो ज़ुल्म करे 2 पोरियतनि खे क़त्ल करे हिक खे ज़ख़्मी करे संदसि घर उजाड़े छॾियो। हिननि चयो त ठठो पुलिस 1.5 साल खां पोइ हिकु क़ातिल जवाबदार रशीद बिरोही खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त 2 जवाबदार अञा ताईं सरेआम घुमी रहिया आहिनि, असांखे वधीक नुक़सान जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वसवारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो, रहियल समूरा जवाबदार गिरफ़्तार करे खेनि तहफ़्फ़ुज़ ॾियण जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।